रहंदो ऐं इन जे हल जी तरफ़ असां कीअं वञी सघूं था। शहज़ाद भाउ वॾी महिरबानी। सभ खां पहिरियां त अॼु ईद जो ॾींहुं आहे ऐं शहीद उस्मान मल्हाह जो अॼु टीजो बि आहे। पाण पहिरें ॾींहं खां वठी करे जेका आहे सिंध यूनाइटेड पार्टी उन जा साथी अस्पताल खां वठी करे हिन तॾहिं ताणी कल्ह पहुतासीं, अॼु बि पहुतासीं। हीअ ईद जो ॾींहुं आहे। हक़ीक़त में सभु को पंहिंजे प्यारनि सां ईद जूं ख़ुशियूं मल्हाईंदो आहे ऐं हीअ वॾो ॾींहुं आहे जंहिंजे करे काफ़ी माण्हू जेका ॿियनि मुल्कनि खां कई करे बि हिन ॾियारे ते पंहिंजे घरनि ताणी पहुचंदा आहिनि, पंहिंजूं नौकरियूं ड्यूटियूं छॾे करे घरनि ताणी पहुचंदा आहिनि ऐं पंहिंजे बचनि सां ईद कंदा आहिनि। दुख जहिड़ी ॻाल्हि इहा ई आहे त हिन वक़्तु शहीद उस्मान मल्हाह जे घर में दुख वारी सूरत हाल आहे। उन जा बचड़ा जेका ईद जे ख़ुशियुनि खां महिरूम आहिनि, उन्हनि जे घरनि में मातम आहे। असां पंहिंजे मथां इहो फ़र्ज़ु सम्झोसीं ऐं हक़ीक़त असां पंहिंजो घर सम्झी ऐं असां इहो महसूसु कयोसीं त असांजे बि अंदर में असांजे मन में बि उहो ई मातम आहे जेको अॼु उस्मान जे घर में मातम आहे। उहो असां पंहिंजे मथां फ़र्ज़ु सम्झी करे अॼु बि जेको आहे तॾहिं ते पहुतासीं ऐं जेके बि दोस्त साथी पहुता आहिनि उन्हनि खे बि जस आहे। रियाज़ साहब वारा या ही ॿिया साथी जेके पहुता आहिनि उन्हनि खे बि जस आहे त असांजे मथां इहो फ़र्ज़ु थिए थो त साईं जेके तव्हां सुवाल कयो त पीपल्स पार्टी, मां सभ खां पहिरियां इहो चवंदुमि त सिंध जे अंदरि भुटे खे हीरो करार ॾिनो वियो। ठीकु आहे, पंजाबियुनि उनखे इस्तेमालु करे जेको आहे साईं GM जे ख़िलाफ़ु जेको आहे उनखे बीहारियो वियो। GM जे ख़िलाफ़ु जेको आहे भुटे खे इस्तेमालु कयो वियो। भुटे का बि सिंधी माण्हुनि सां चङाई कान कई हुई। तव्हां सॼी तारीख़ पढ़ो, अॼु तव्हां भली भुटे खे हीरो चओ था, वॾो हीरो चओ था, वॾो ॾाहो चओ था, मां उनखे कुझु बि नथो सम्झां। हक़ीक़त इहा ई आहे त असांखे भुटे खां वठी करे हिन वक़्तु ताणी सिंधी माण्हू जेकी बि सज़ा काटे थो, सिंधी माण्हुनि खे जेकी बि सज़ाऊं मिलनि थियूं, सिंधी माण्हुनि जे मथां जेके बि गोलियूं हलनि थियूं, उनजी सॼी ज़िम्मेदार पीपल्स पार्टी आहे। उहा पीपल्स पार्टी कंहिंजी आहे? उहा भुटे जी आहे, ज़ुल्फ़िकार अली भुटे जी आहे। मां सम्झां थो भुटो वॾो गद्दार हुयो, तव्हां भली उनखे हीरो चओ ऐं पंहिंजे तरफ़ां उनखे गद्दार करार ॾियां थो। इन जे करे त हिन वक़्तु ताणी सिंध जा वसीला बि भुटे जेको आहे पाकिस्तान जे आइन में जेको लिखी करे जेको आहे उहे सॼी वफ़ाक़ जे हवाले कयो हुयो। अॼु बि जेका सिंध जा वसीला उहे वफ़ाक़ जे हवाले आहिनि। सिंधी माण्हू दरबदर आहिनि, सिंधी माण्हुनि जूं ज़मीनूं धारिया कब्ज़ो कनि पिया ऐं धारियुनि जी पुठि भराई केरु पियो करे? उहा पीपल्स पार्टी करे पई। हिन वक़्तु बि सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, पर पीपल्स पार्टी उन कातिल रज़न जेको आहे दलनि सां, पठाणनि सां, पंजाबियुनि सां बिठ बीठल आहे, मुहाजिरनि सां बिठ बीठल आहे। हू पंहिंजे वोट ख़ातिर जेको आहे, पंहिंजी सीट ख़ातिर जेको आहे उहो जेको आहे गद्दारी कनि पिया। अॼुकल्ह सिंधी माण्हुनि जे मथां जेके गोलियूं हलनि पियूं, हिन वक़्तु सिंध जे अंदरि ख़ासि करे कराची जे अंदरि जेके बि सिंधी माण्हुनि जो जेको क़त्लेआम थियो थियो, मां उनजो ज़िम्मेवार सम्झां थो पीपल्स पार्टी आहे। पीपल्स पार्टी उनजो ज़िम्मेवार आहे। मां सम्झां जेके बि शहीद थियनि था इन्हनि जा केस वक़्त जे हुकुमराननि ते जेका दाख़िल कया वञनि, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा ई आहे त असांजूं अदालतूं बि हिन मुल्क जूं जेके अदालतूं आहिनि उहे बि अलाए छो ख़ामोश आहिनि। उहे बि सचाई वारी बुनियादनि ते कान बीहनि पियूं। उहे बि हुकुमराननि जे अॻियां झुकियल आहिनि ऐं उन्हनि जी जेका बूट पॉलिसी कनि पियूं। सच इहो आहे त हिन वक़्तु असां जेको आहे मल्हाह बिरादरी सां या सिंधी हुजण जे करे जेको आहे असां हिननि जा वारिस आहियूं, हीअ असांजा वारिस आहिनि। अॼु हीअ दुख वारी सूरत हाल आहे, उन हवाले सां असां जेको आहे हिन दुख में बराबरि जा जेको शरीक आहियूं। हीअ जेको आहे हिननि जे घर में मातम न आहे ऐं इहो मां सम्झां थो असां सभिनि सिंधी माण्हुनि जे घरनि में इहो मातम आहे। ॿी हिकिड़ी इहा मैसेज ॾींदुमि त ख़ासि करे असांजा जेके दानेश्वर आहिनि, वॾा महान ॾाहा आहिनि सिंध जे अंदरि, वॾा ॾाहा सॼा था वञनि। ऐं कुझु ॾींहं पहिरियां जेको हिकु अख़बार पढ़ियुमि जंहिंमें सभिनी ॾाहनि जा वॾा फ़ोटू लॻल हुया ऐं इहो लिखियलु हुयो त वफ़ाक़ सिंध हुकूमत सां नाइजाइज़ी करे थी। मूंखे अफ़सोस आहे उन ॾाहनि ते जेके सिंधी माण्हुनि जो जेको रतु वहे थो, सिंधी माण्हुनि ते गोलियूं हलनि थियूं, तव्हां उन्हनि ते कान था ॻाल्हायो। सिंध हुकूमत करप्ट हुकूमत आहे, उन जे लाइ लिखो था, उन जे लाइ मज़मून लिखो था, उन जे लाइ जेको अख़बारनि में बयानु जारी करायो था त सिंध हुकूमत सां वॾी नाइंसाफ़ी आहे, वफ़ाक़ वॾी नाइंसाफ़ी कई आहे ऐं हीअ तव्हांखे नाइजाइज़ियूं नज़र कान थियूं अचनि। वफ़ाक़ मुसलसल जेको आहे सिंध सां नाइजाइज़ियूं करे पई, सिंधी माण्हुनि सां नाइजाइज़ियूं करे पई। अॼु पठाण जेको आहे कंहिंजे बुनियादनि ते, कंहिंजी बलबूते ते जेको आहे सिंधी माण्हुनि जे मथां गोलियूं हलाइनि था। मां सम्झां थो इन जे पर्दे पुठियां पीपल्स पार्टी जो बि हथु आहे, MQM जो बि हथु आहे ऐं PTI जो बि हथु आहे। छो जो हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत PTI जी आहे ऐं PTI जेका उन्हनि जी पुठि भराई करे पई। तव्हीं जेका माण्हुनि जे मथां गोलियूं हलायो, तव्हां जेका हेरासमेंट कयो माण्हुनि खे, जीअं सिंधी माण्हू ॻोठ छॾे भॼी वञनि, पर इहा शायदि हिननि खे ख़बर न आहे। सिंधी माण्हू पंहिंजो सिर ॾींदो, पंहिंजी ॿनी धरती कान छॾींदो, पंहिंजा ॻोठ कान छॾींदो। तव्हां केतिरे सिंधी माण्हुनि जो जेका रतु वहाईंदव। ऐं सम्झां थो त भली जेको आहे तव्हां गोलियूं हलायो, कीअं बि कयो, माण्हू मारियो, छा बि कयो,
पर सिंधी माण्हू पंहिंजे ॻोठनि जी पंहिंजी कराची जी जेकी वार कंदो ऐं हिन वक़्तु सिंध यूनाइटेड पार्टी शहीद जे वारसनि सां जेको आहे गॾु बीठल आहे। वॾी महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल